ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि हाणे चईंदा न, विनाश काले विपरीत बुद्धि विनशंति, विनाश काले प्रीत बुद्धि विजयंती। इन समय हिन सृष्टि ते कलयुग तो हले न। कलयुग खां पोइ सतयुग अचिणो ई आहे न। कलयुग खां पोइ सतयुग अचिणो ई आहे। त सतयुगी दुनिया में केरु हलंदो? भई कलयुग में त हेॾा सारा माण्हू आहिनि। सतयुगी दुनिया में थोरा ई माण्हू हूंदा, लेकिन हुन सतयुगी दुनिया में केरु हली सघंदो? जंहिंजी हाणे परमात्मा सां गॾु प्रीत बुद्धि हूंदी, जंहिंजी हाणे परमात्मा सां गॾु प्रीत बुद्धि हूंदी न, उहो ई सतयुग में वञी सघंदा, न त कोई बि न वञी सघंदो। छो जो हिन समय कलयुग में त ढेर आत्मायूं आहिनि, केॾा सारा धर्म आहिनि, केॾी सारी आत्मायूं आहिनि, केॾी सारी सृष्टि ते चीज़ियूं आहिनि। लेकिन ॻाइनि न, घटि में सूर्य, घटि में चंद्रमा, घटि में 9 लख तारा। सिर्फ़ सतयुग में शुरू में सिर्फ़ 9 लख माण्हू हूंदा। त उहो 9 लख केरु हूंदा? जंहिंजी हिन समय परमात्मा सां प्रीत बुद्धि हूंदी, निराकार परमात्मा सां। हीअं न असांजी कृष्ण सां प्रीत बुद्धि आहे, असांखे या देवी सां प्रीत बुद्धि आहे, असांजी गणेश सां प्रीत बुद्धि आहे, असांजी त ग्रंथ शास्त्रनि सां प्रीत बुद्धि आहे। त तव्हां सतयुग में न अची सघंदव। सतयुगी दुनिया में केरु अची सघंदो? जंहिंजी निराकार परमात्मा सां प्रीत बुद्धि आहे। मतिलबु जो ख़ुदि खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे निराकार रूप में यादि कंदो, उहो ई स्वर्ग में अची सघंदो। उहो ई हाणे कलयुग खां पोइ जो सतयुग अचण वारो आहे, हुन में अची सघंदो, न त न अची सघंदो। त हिन करे ई ॻाइनि आहे, गीता में बि लिखियलु आहे न, विनाश काले विपरीत बुद्धि विनशंति। जंहिंजी हिन समय परमात्मा सां प्रीत बुद्धि न हूंदी, उहो विनाश खे प्राप्त कंदो, अर्थात स्वर्ग जा सुख न ॾिसी सघंदो, उहो मथे परमधाम में हली वेंदो। ऐं जंहिंजो परमात्मा सां प्रीत बुद्धि आहे, जंहिंजी भॻवान सां प्रीत बुद्धि आहे, उहो स्वर्ग जा सुख ॾिसंदो। विनाश काले प्रीत बुद्धि विजयंती मतिलबु स्वर्ग जा सुख ॾिसंदो। त तव्हांखे बि अगरि स्वर्ग जा सुख ॾिसणा आहिनि त निराकार रूप में भॻवान खे यादि करो, ख़ुदि खे आत्मा सम्झी करे, है न। परमात्मा जी श्रेष्ठ मत ते हलो, हिक ॿिए माण्हुनि जी मत ते न हलो। ॾाढा संबंध निभाया, ॾाढे माण्हुनि जे हिसाब सां हलिया। माण्हू चईंदा न न हीअं न कर, न त माण्हू छा चईंदा, है न। असां ॾाढो समय माण्हुनि जे हिसाब सां हली वियासीं, छा थियो? सुख मिलियो? दिन प्रतिदिन नर्क, रौ नर्क थींदो थो वञे न। माण्हुनि जे मत ते हली हली करे त माण्हू दुखी थिया आहिनि न। तॾहिं त भॻवान खे सत्ता करनि कि अच तूं असांखे श्रेष्ठ मत ॾे, पंहिंजी सम्झ ॾे। भॻवान जॾहिं हिन सृष्टि ते अची करे श्रेष्ठ मत ॾींदो आहे, सम्झ ॾींदो आहे, तॾहिं ई असांजो उद्धार थींदो आहे, है न। तॾहिं ई असांजो उद्धार थींदो आहे। त विनाश काले विपरीत बुद्धि विनशंति ऐं विनाश काले प्रीत बुद्धि विजयंती। त इहो उहो ई विनाश जो समय थो हले। हाणे कलयुग ख़तमु थी वेंदो, है
इन सृष्टि ते जो भी पुराणी चीजूं आहिनि सभु ख़तमु थी वेंदियूं, सभिनि जा पुराणा शरीर बि ख़तमु थी वेंदा। इहे त माण्हू हाणे हिकु ॿ वञे थो, ॾिसो भूकंप अचे त केॾा माण्हू शरीर छॾंदा, हिकु ट्रेन जो एक्सीडेंट थी वञे, हिकु प्लेन जो एक्सीडेंट थी वञे, किथे बॉम्ब ब्लास्ट थी वञे, केॾा माण्हू हिकु साथ शरीर छॾे छॾंदा आहिनि। कोरोना में ॾिसो केॾा माण्हू शरीर छॾिया। हाणे इहे धीरे धीरे माण्हू पुराणो शरीर छॾनि था, पोइ थोरे ॾींहंनि खां पोइ जल्दी जल्दी ॾाढा माण्हू शरीर छॾंदा। शुरू हुन खां पोइ सिर्फ़ु 9 लख माण्हू बचंदा, है न। हुन खां पोइ सिर्फ़ु 9 लख ई अहिड़ा माण्हू हूंदा, उहो बि पंहिंजो पुराणो शरीर छॾे करे पोइ नयो वठंदा। पोइ सतयुग शुरू थींदो, पोइ लक्ष्मी नारायण जॾहिं राजगद्दी ते वेहींदो न, तॾहिं खां सतयुग जो हिकु संवत शुरू थी वेंदो। त हुन दुनिया जी भॻवानु हिन समय हिन सृष्टि ते अची करे हुन दुनिया में हलण जे लाइ असांखे तयार थो करे। लेकिन जेको सम्झे थो उहो ई तयार थिए थो, जेको नथो सम्झे उहो त पंहिंजे हिसाब सां हले थो न। शरीर सभु थोरी हलंदा। गायन बि न 33 करोड़, पहिरियों त 9 लख हूंदा, त्रेता अंत ताईं 33 करोड़ देवी देवता गायन न। त 33 करोड़ आत्मायूं भॻवान खे पहचाने सघंदियूं, उनखां स्वर्ग जो वरसो वठी सघंदियूं, बाक़ी सभु न वठंदियूं। बाक़ी सभु वापसि कलयुग में ई ईंदियूं। वरी चक्कर शुरू थींदो। हाणे हिन सृष्टि ते 5000 साल जो चक्कर हले थो न। खेल चईंदा न, खेल थो खेॾूं, खेल था खेॾो। लेकिन कॾहिं तव्हां सुबुह खां राति ताईं ईअं सम्झो असां खेल था खेॾूं, है न। खेल में त माण्हुनि खे ख़ुशी थींदी आहे, त असां पंहिंजो सम्झी करे कमु कंदा आहियूं त असांखे मज़ो न ईंदो आहे, है न। इहे ई सोचो मां सुबुह जो ईअं कंदी आहियां, इहो खेल खेॾंदी आहियां, पोइ इहो खेल खेॾंदी आहियां, पोइ इहो खेल खेॾंदी आहियां। ईअं बि सम्झो त बि ख़ुशी रहे, छो जे खेल शब्द सां ख़ुशी थींदी आहे। न त चओ मां ईअं डांस कंदी आहियां, मां ईअं डांस कंदी आहियां, झाड़ू पोछो करो त ईअं डांस करो, रोटी ठाहियो त ईअं डांस करो। न, जीवन ॾाढो सुठो आहे, लेकिन माण्हू पंहिंजे जीवन खे वेस्ट थो करे। मायूं वेस्ट करनि थियूं मायुनि खे रखी, भाई वेस्ट करनि था भाइयुनि खे रखी, है न। घर में छा थी वियो, मायूं रखनि थियूं मायुनि खे। जेकी घर जी लेडीज़ हूंदी उहा चईंदी मायुनि खे रखो, उहो कमु करे वेंदियूं। दुकाननि ते चईंदा इहा भाई खे रखो, इहो कमु करे वेंदो। ख़ुदि वेठा आहिनि आराम सां घर में, कैमरो हलाए करे ॾिसनि था दुकाननि ते छा थो थिए। त फालतू संकल्प हलंदा न हलंदा न। भले तव्हां वटि पैसो आहे, लेकिन शरीर खे त हलाइणो आहे न। पोइ शरीर खे हलाइनि, कोई लेडीज़ वञे थी योगा ते, भाई वञनि था जिम में। लेडीज़ बि वेंदी आहे जिम में, उहो बि योगा में वेंदा आहिनि। पर इहे ॾिसो छा खेल ठाहे छॾियो अथनि, है न। जीवन खे सम्झनि ई नथा कि असां छा था करूं, अलाए कीअं जीवन जीअनि था। कुझु सम्झ ई न आहे कि असां छा था करूं, है न। कुझु सम्झ ई न आहे माण्हुनि खे कि असां छा था करूं, इहे छा खेल खेॾूं था, है न। त कम से कम हिकु ज़िम्मेवारी हूंदी आहे, भई सुबुह खां अगरि असां कमु करण जी ज़िम्मेवारी सम्झूं, इहो करिणो आहे, इहो करिणो आहे, इहो करिणो आहे न। रोटी ठाहिण में घणा हथ पेर हलंदा। जेतिरा झाड़ू पोछो कंदा ओतिरा रोटी ठाहिण में थोरी हथ पेर हलंदा न। जेतिरो दुकाननि ते ख़ुदि माल खणंदा, ख़ुदि हेॾे होॾे सामान खे रखंदा, त हथ पेर हलंदा न। त शरीर बि हले त बि ख़ुशी थींदी आहे। त बाबा असांखे चवनि था कि जीवन में न हर हिकु ॻाल्हि खे खेल सम्झो। जीवन ॾाढो सुठो आहे, लेकिन माण्हुनि हिन खे ॾाढो ई मुश्किल ठाहे छॾियो आहे। छो जी सम्झनि था असां करूं था, असांखे सभु करिणो आहे, असां ई समझदार आहियूं, हा। लेकिन भॻवानु चए थो कि खेल सम्झो, हिन खेल में तव्हांजी ज़िम्मेवारी कुझु बि न आहे। सिर्फ़ु मां जीअं चवां त उहो खेल खेॾंदा रहो, है न। माण्हू इंसान ख़ुदि जा नियम ठाहे छॾिया अथनि, पोइ चवनि था भॻवानु ईअं चईंदो आहे। भॻवानु कॾहिं आयो चइणु, है न। भॻवानु कॾहिं आयो चइणु, कहिड़े रूप वठी ईंदो, चईंदो कच्छ मां अवतार वठी ईंदो।
है न। कच्छ मच्छ अवतार भॻवानु वठी चयूं असांखे कुझु चए असांखे सम्झ में अचे। पहिरियों त कच्छ मच्छ खे घर में रखंदा भॼाईंदा न, त इन करे बाबा चवनि था जरा सोचो असां चऊं छा था करूं छा था। इन करे भॻवानु अची करे पंहिंजी श्रेष्ठ मत हाणे ॾियणु आयो। हुन में बि सभिनि खां पहिरीं मत कहिड़ी थो ॾिए कि ख़ुदि खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो, पवित्र रहो ऐं सदा ई मूंखे यादि करो। ईअं न कि थोरो समय जे लाइ यादि कयो बसि, न हीअं न करिणो आहे। सदा ई मुंहिंजी यादि में रही करे हर कर्म कंदा हलो त तव्हांजो भलो आहे। ॿियो बाबा अॼु असांखे चवनि था कि जीवन में सदा यादि रखो हिन सृष्टि ते आहे न 4 युग हूंदा आहिनि। हाणे हिन सृष्टि ते कलयुग मतिलबु दुख जो समय थो हले। दुख ऐं सुख जो खेल ठहियल ई आहे। अधु समय हिन सृष्टि ते सुख ई सुख हूंदो आहे। हुन समय दुख जो नाम निशान ई न हूंदो आहे। पतो ई न हूंदो आहे माण्हुनि खे कि दुख थींदो छा आहे, है न। पहिरियों अहिड़ो ज़मानो हुयो, कोई बीमारी, कोई कोट आदि, कोई हेॾा सारा जेके चीजूं ठहियल आहिनि, कुझु बि न हुयो। पहिरियों माण्हू ॾाढो सुख शांती ख़ुशी में रहंदो हुयो। हुनजो शरीर सदा तंदुरुस्त रहंदो हुयो। हुनजे शरीर में सदा ई नेचुरल ब्यूटी हूंदी, त उते ब्यूटी पार्लर बि न हूंदा आहिनि। हिते त ॾिसो कहिड़ा ब्यूटी पार्लर आहिनि। हाणे त अहिड़ी मशीन निकिरी आहे, मशीन में वियो ऐं तव्हांजो मेकअप थी वियो, है न। हाणे त अहिड़ी मशीन निकिती आहे, मशीन में वियो ऐं तव्हांजो मेकअप थी वेंदो। मतिलबु हुनजी बि ज़रूरत न आहे हाणे माण्हुनि खे कि माण्हू मेकअप करनि, है न। त ॾिसो दिन प्रतिदिन दुनिया में चीजूं निकिरनि पई थियूं, त दुख जी बि आहिनि त सुख जी बि आहिनि। इन करे बाबा असांखे चवनि था कि जीवन में न सदा यादि रखो कि असां खे हिन सृष्टि ते असां पाठ वॼायूं था। असां पहिरियों हिन सृष्टि ते सतयुग जो ज़मानो हुयो, स्वर्ग सुख जो समय हुयो, है न। हुन सुख जे समय में असां आत्मायूं ॾाढा ई सुख, सर्व प्रकार जा सुख हुया। शरीर सां सुख हुया, त संबंध सां सुख हुया, त धन संपत्ति सां सुख हुया, त चीजनि सां सुख हुयो, त प्रकृति सां सुख हुयो, है न। हिन समय शरीर सां बि दुख, त माण्हुनि सां बि दुख, त चीजनि सां बि दुख, त प्रकृति सां बि दुख। लेकिन अहिड़ो ज़मानो हुयो जॾहिं असांखे सभिनि सां ई सुख मिलंदो हुयो, है न। कोई लड़ाई झगड़ो कोट आदि न हुयो न। अॼुकल्ह त ॾिसो कोटनि में माण्हू केस केॾा था करनि, शादियूं त करनि था, लेकिन शादियुनि खां पोइ माण्हू ड्रिजे केॾे थो, छो जी छोरियुनि खे एॾी छूट ॾेई छॾी अथई न गवर्नमेंट। ग़लती ख़ुदि थी करनि, पोइ भाइनि जे मथां केस थी हणी छॾनि। माण्हू शौक़ में शादियूं त कराए थो अॼु, लेकिन शादी कराइण खां पोइ कहिड़े प्रकार जी छोरी तव्हांजे घर में अचे थी, कहिड़े प्रकार जा माण्हू आहिनि, कॾहिं बि कुझु बि करे तव्हां ते केस करे पोइ तव्हां खां पैसा वठंदा आहिनि। अॼुकल्ह इहो बि ज़मानो आहे। पहिरियों त शादियुनि में ख़र्चु करो, पोइ छोरी खे अगरि सेट न थिए त चईंदी हाणे मूंखे एतिरा पैसा ॾियो, पोइ ॿार थी वियो त ॿियो ई झंझट, हा। कंहिंजो पतो लॻे थो अॼु। हाणे छोरी ठीकु आहे, हाणे छो जी माण्हू फ़ोननि ते एॾो थो ॻाल्हाए न, चईंदा मां पंहिंजी ससु खे हीअं कंट्रोल करे वेठी आहियां, मां त कमु न कंदी आहियां, माई करे वेंदी आहे, एॾो कमु असां थोरी कंदासीं, एॾे माण्हुनि जी रोटी थोरी ठाहींदासीं असां। पोइ शादियूं छो कयो, नौकिरी धंधो करे कमाए करे खाओ आहे न। त माण्हू उहो बि नथा सम्झनि। अॼुकल्ह जी छोरियुनि खे माण्हू कमु सिखाए ई नथो। भाई त पंहिंजो धंधो कंदो ई सही, हुनखे जो धंधो करिणो ई आहे। पहिरियों त माण्हू दहेज जे छोरियुनि खे कंदा हुया। अॼुकल्ह त छोरियूं बि एॾी तेज़ थी वियूं आहिनि कि बसि शादी कंदी, थोरे समय खां पोइ बसि चईंदी हाणे एतिरा पैसा ॾे ऐं मूंखे डिवोर्स ॾे, न त मां केस थी करायां न। अहिड़ो ज़मानो ॾिसो कहिड़ो थी वियो आहे न।
छो जी माण्हू छोरनि खे एॾी छूट ॾेई रखी आहे, भई पढ़ लिख ईअं कर, पोइ हुते त वञी करे पढ़ियलु लिखियलु नूंहं थोरी सुठी लॻंदी। उन्हनि खे त घर जो कमु कराइणो आहे, रोटी कराइणी आहे, त पहिरियों ई पुछो भई तव्हांखे पढ़ियलु लिखियलु छोरी खपे या घर जे कमु करण वारी छोरी खपे, हुन हिसाब सां शादियूं करो न घर जे कम में त थींदो ई सही। वरी फ़ोननि ते ॻाल्हाइनि थियूं, भई असां त कोई कमु न कंदा आहियूं, तूं हेॾो कमु छो थी करे, न कर, सुम्ही पओ चुपचाप, असां मुंहिंजे मथे में सूरु आहे। पोइ पाणे ई कंदी ससु, पाणे ई माई रखाईंदी, है न। वेठे वेठे खाइनि थियूं, कमु नथी करनि, पोइ केस बि करे थी छॾनि। त कहिड़ा मतिलबु माण्हू पढ़ाई लिखाई कंहिं कम जी न आहे। ॾिसो माउ पीउ एॾो पढ़ाई लिखाए ॿारनि खे वॾो थो करे, लेकिन जीवन जीअण जो सम्झ ई न आहे, न ॻाल्हाइण जो, न उथण जो, न हिक ॿिए सां संबंध व्यवहार में अचण जो, न फालतू जो माण्हू ख़र्चो ई थो कंदो वञे, है न। लेकिन ॿारनि में उहा शिक्षा अचे थी, उहा सम्झ अचे थी, वॾनि में उहा सम्झ आहे न। हर हिकु माण्हू कंहिं न कंहिं रीति सां कुझु न कुझु ग़लति करे ई थो। अॼु माउ पीउ ई अहिड़ा कम कंदो त ॿार बि उहे ई सिखंदो न, है न। पोइ चईंदा आहिनि अलाए स्कूलनि में थोरी टीचर इहो ध्यानु ॾींदो। स्कूलनि में त टीचर खे पंहिंजो हिकु चैप्टर पूरो, उहो बि पढ़ाए न पढ़ाए सुठी रीति, हल ठीकु आहे, हल फिलहाल चैप्टर पूरो कर, एग्ज़ाम वटि, छुटी, पास थी वियो वटि। छा सिखियो छा न सिखियो कुझु पतो ई न आहे। मतिलबु हिकदमि बेसम्झनि वांगुरु माण्हू जीवन में हले ई थो, पोइ एॾो दुख परेशानी अचे थो, पोइ भॻवान खे चए थो। हाणे भॻवान त तव्हांखे शिक्षा ॾिनी अथई, सम्झ ॾिनी अथई, हाणे तव्हां पंहिंजी सम्झ अनुसार हलो न सम्झ अनुसार हलो। ॾिसो भई स्कूलनि में छा था पढ़ाइनि, हुन अनुसार असांजे ॿार कुझु सिखनि था या नथा सिखनि। बसि पास थी वियासीं, एतिरी मार्क्स अची, ख़ुशि थी वई। लेकिन सिखियो छा? हा भई असां सत्संग कीर्तन ॿुधी आयासीं, सुखमनी ॿुधी आयासीं, बसि। लेकिन सिखियो छा? एॾो माण्हू भक्ति कंदे हुए बि माण्हू एॾो ख़ुदि जे शरीर खे ख़तमु थो करे छॾे, ॿियनि खे मारे थो, त कोई फ़ाइदो न आहे न पढ़ाई लिखाई जो, इहे भॻवान जा सत्संग भक्ति आदि करण जो। मां इंसान कुझु सिखी काथे थो, दिन प्रतिदिन दुख जो समय वधंदो ई थो वञे। शुद्धी आहे ई दुख जी दुनिया, है न। कॾहिं बि तव्हांखे लॻे न त सम्झो भई सत्युग त्रेता में असां सुख में रही आयासीं, लेकिन उहो बि केरु रहंदो जेको हिन समय परमात्मा सां प्रीत बुद्धि हूंदो। पोइ द्वापर कलयुग में उन्हनि खे दुख जो पाठ वॼाइणो ई आहे, है न। द्वापर कलयुग में उनखे दुख जो पाठ वॼाइणो ई आहे। छो जी अधु कलाक हिन सृष्टि ते सुख हलंदो आहे, अधु कलाक दुख। माण्हू कई माण्हू चवंदा आहिनि असांखे कोई दुख न आहे। चलो कंहिंसां बि दुख न आहे, पंहिंजे शरीर सां त इंसानु दुखी हूंदो आहे न। अॼु हीअ BP, हीअ थायराइड, अॼु हीअ उहा प्रकृति सां त इंसानु दुखी आहे न। अॼु हीअ अचानक बारिश पइजी वई, अचानक ठंडी वधिजी वई, अचानक हीअ थी वियो, माण्हू केॾो परेशान थो थिए, त हीअ दुख न आहे। त सत्य में त कहिड़े बि प्रकार जो दुख न हूंदो, न बिना के संबंधी सां दुख हूंदो, न हीअं बि न हूंदो कि ॿिया दुखी हुजनि। भई अगरि तव्हांखे दुख न आहे त ॿियनि जो दुख ॾिसी करे दुखी त थींदो। अॼु माण्हू साम्हूं वारो रोईंदो आहे त हुनखे रोइणु ईंदो आहे न। कोई हूंदा आहिनि जो न हूंदो आहे, परंतु बाबा असांखे चवनि था कि हाणे द्वापर कलयुग में दुख जो समय थियणो ई हुयो, हाणे उहो पूरो थी वेंदो। पोइ वापसि असांजो कहिड़ो समय ईंदो? सतयुग जो समय ईंदो। वापसि असांजो सतयुग सुख जो समय हूंदो, हुते दुख जो नाम निशान न हूंदो। त अहिड़ी दुनिया में हलण जे लाइ बाबा असांखे चवनि था कि हाणे खां ई सुठा कर्म करणु सिखो, हाणे खां ई पंहिंजी सोच खे सुठो रखो, पंहिंजे बोध सुठा हुजनि, पंहिंजा कर्म सुठा हुजनि, है न। तॾहिं हाणे खां ई असां उहो संस्कार ठाहिणा आहिनि न। माण्हुनि जा संस्कार बिगड़ल आहिनि।
असांखे पंहिंजे संस्कारनि खे परिवर्तन करण लाइ बाबा खे यादि करिणो आहे। बाबा खे यादि करे बाबा जेका दैवी गुण चवनि था उहो धारण करे पंहिंजा ओड़ा संस्कार ठाहिणा आहिनि, तॾहिं त नई दुनिया में हली सघंदासीं न। उन दुनिया में सभी आत्मायूं पावन हूंदियूं। पावन मतिलबु हुते कोई विकार न हूंदो, कोई बि विकार बुराई कमी कमज़ोरी हूंदी न। त इहे कहिड़ो समय थो हले हिन सृष्टि ते? कलयुग जो अंत, सतयुग जी आदि जे विच जो समय, हिनखे चइबो आहे संगम युग। हिन संगम युग में भगवान हिन सृष्टि ते अची करे हिन दुनिया खे परिवर्तन कंदो आहे। ॾिसो केॾो वॾो कमु आहे, केॾो वॾो कमु आहे। केॾी दुनिया जी साफ़ सफ़ाई करणी आहे, केॾी मनुष्य आत्माउनि जी साफ़ सफ़ाई करणी आहे, सभिनि जी सोच खे परिवर्तन करणु, बुद्धि खे परिवर्तन करणु, सभिनि जे संस्कारनि खे परिवर्तन करणु, केॾो वॾो कमु आहे। अॼु अगरि कंहिंजो ॿारु ज़िद कंदो आहे त हुनजी ज़िद खे छॾाइण लाइ माउ पीउ खे केॾी महिनत करणी पवंदी आहे। कलयुगी माउ पीउ त डांटंदो मारंदो बि, लेकिन बाबा त डांटंदा मारंदा बि न आहिनि। पर भॻवान में शक्ति त आहे, उहो हिकु सेकेंड में हुनजो ज़िद जो संस्कार ख़तमु करे छॾे। लेकिन बाबा चवंदा आहिनि पंहिंजी महिनत सां करो त सुठो आहे। भॻवान त ईअं ई माउ पीउ खे बि सेखारिणो खपे पंहिंजे ॿारनि खे। हीअं त माउ पीउ चाहे त पंहिंजे ॿारनि जो सभु कमु करे छॾे, उन्हनि खे सभु हथ में ॾे, लेकिन असांखे ॿारनि खे सेखारण जे लाइ उन्हनि सां महिनत कराए बि आहे, उन्हनि सां कमु कराइबो आहे। त कॾहिं बि पंहिंजे ॿारनि खे आदत बि न विझो भई उन्हनि खे हथ में रोटी था ॾियो, हथ में पाणी था ॾियो, उनजो हिकु बार सिखाए छॾो न। ज़्यादा कॾहिं उहो ज़्यादा ई थकल हुजे, उहो हुजे त ठीकु आहे, कोई ॻाल्हि कोन्हे, पढ़ी करे आयो आहे त छा थियो जो, रोटी न वठी सघंदो आहे छा, पंहिंजी प्लेट न रखी सघंदो आहे छा, पंहिंजा सामान न रखी सघंदो आहे। अॼु ॿारु ॿाहिरि वेंदो पढ़ाई पढ़णु त करिणो पवंदो न, हुते थोरी हुनजे हॉस्टल में कोई माउ पीउ वेंदो त उहो आदतियूं कॾहिं सिखंदा, चवंदा हुते वञी सिखी वेंदो, ईअं थोरी थींदो आहे। हीअं त ॾिसो तॾहिं त छोरियूं लाइफ सेट नथी थिए न, चवंदा ससुराल में वञी सिखी ईंदी। हाणे ससु त ॾिसजी सिखी आई हूंदी है न, और ससु वीचारी ॿुढी थी वेंदी, हुन पंहिंजो हिकु छोरो पाले, वरी तव्हांजी छोरी खे बि सिखाए वई रोटी पाणी ऐं उथणी वेहणी, त हुन हेॾा साल छा कयो है न। त इहे सभु असांखे जीवन में इहे कर्म जीअं भॻवान बि हिन सृष्टि ते अची करे अगरि भॻवानु चाहे त हिन समय स्वर्ग लाहे सघंदो आहे, लेकिन भॻवानु चवंदो आहे कि न, मां ॿिया ॿारनि खे सेखारींदो आहे, पोइ ॿार ख़ुदि महिनत करनि कि हा भई हीअं ख़ुदि जो इहे संस्कार परिवर्तन करो, हीअं बोल परिवर्तन करो, हीअं कर्म परिवर्तन करो है न। त भॻवानु असांखे चवंदो आहे कि तव्हां करो, मां तव्हांखे सेखारियां थो, त असांखे फल मिलंदो। अच्छा मीठे मीठे सिकिरा जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे सदा स्नेही ठही उड़ती कला जो वरदान प्राप्त करण वारा निश्चित विजयी निश्चिंत ठहो। बाबा चवनि था जीवन में सदा परमात्मा जे स्नेही रहो। कल्ह बि बाबा चई न, जंहिंजो भॻवान सां संबंध हूंदो उहो भॻवान जे स्नेही हूंदो। संबंध जोड़ण सां ई उहो स्नेह उत्पन्न थींदो आहे न। त स्नेह सां कल्ह बाबा चई स्नेह हूंदो त केॾी बि वॾी पहाड़ जहिड़ी ॻाल्हि बि पाणी थी वेंदी। अॼु बाबा असांखे चवनि था कि अगरि स्नेह हूंदो त जीवन में जल्दी जल्दी अॻियां पहुची वेंदा, अॻियां वधंदा वेंदा है न। स्नेह हूंदो त जंहिंजो मूंसां स्नेह हूंदो आहे उहो सदा ई मुंहिंजी छत्र छाया जे हेठां रहंदो आहे, माया जी छाया बि न अची सघंदी आहे हुनजे मथां।
स्नेही आत्मा सदा ही जीवन में मनोरंजन जो अनुभव कंदी आहे, उनखे कॾहिं बि महिनत न लॻंदी आहे। जेको परमात्मा सां जंहिंजो स्नेह हूंदो आहे उनखे सदा उनजो हर कर्म में विजयी हूंदी आहे। जंहिंजो भॻवान सां स्नेह हूंदो आहे उहो हर समय निश्चिंत रहंदो आहे, हुनखे कोई चिंता न हूंदी कि कल्ह छा थींदो, छो जो हुनखे पतो आहे मूंसां गॾु बाबा आहे, परमात्मा आहे न। स्लोगन आहे नथिंग न्यू जी स्मृति सां सदा अचल रहो त ख़ुशी में नचंदा रहंदा। भई इहा न हिन सृष्टि ते माण्हू चई न बनी बनाई बन रही, त असांजी आत्मा में असांजे जीवन में जो थियणो आहे न उहो पहिरों खां ई लिखियलु आहे। त हिन करे कोई ॻाल्हि में असां आश्चर्य न खाई सघंदा आहियूं कि इहो छा थी वियो, चओ अच्छा इहो थी वियो, चल हिन में ईअं करे वठंदासीं। हर 5,000 साल में असां ईअं इन सिचुएशन खे पार कंदा ई आहियूं, है न। त सदा यादि रखो कि जीवन में कोई ॻाल्हि नई न आहे, हर 5,000 साल में उहो ई कैसेट फिरदी रहंदी आहे। अॼु जो तव्हां कयो उहो 5,000 साल पहिरियों बि ईअं ई कयो, वरी बि ईअं ई कंदव। त अहिड़ी ॻाल्हि जी असां टेंशन छा करूं। असांजे जीवन में अगरि कुझु बुरो थियो हूंदो त 5,000 साल पहिरियों बि थियो हुयो, मां हुनखे पार कयो हुयो, 5,000 साल पोइ वरी थींदो, वरी थींदो अञा वरी 5,000 साल पोइ। त अहिड़ी ॻाल्हियुनि जी असां टेंशन छो करूं, है न। त बाबा चवनि था सदा यादि रखो, हर ॻाल्हि में मन में यादि रखो कि कोई नई ॻाल्हि न आहे, पहिरियों बि थी हुई वरी थी वई आहे, सॉल्व थी वेंदी। त असां जीवन में सदा अचल रहंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।